अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, गैस ऐं तेज़ाबियत जी बहितरीन फकी अहिड़ी चूरनि सदाबहार जंहिंजे खाइण सां मुंहं में ख़ुशबू थिए। हाज़मे जी बहितरीन फकी हर घर जी ज़रूरत। दोस्तों, मादे जो दर्द हुजे, गैस हुजे या हुजे पेट जो सूर, फ़ौरन ख़त्म थी वेंदो। दोस्तों, फकी नोट कयो। वॾोफ 60 ग्राम, मिस्री संग 50 ग्राम, कारी मिर्च 1.5 ग्राम, सत फूदनो 1/2 ग्राम यानी फूदने जो जोहर, नंढी इलाची सिर्फ़ 2 अदद, मिठी सोडा 2 ग्राम। सभिनि शयुनि खे सफ़ूफ़ करे नंढो चमच सुबुह मंझंदि शाम मानी खां बाद। दोस्तों, हीअ अव्हां जो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे सिंध रंग। दोस्तों, पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर बि कयो, घंटी जे बटण खे दॿायो।